एक रात के अंदर 47% कट लगे, इन खां वधीक ॿी ज़्यादती कोन्हे। 63.5% तव्हांखे मिलंदो हो कंप्यूटेशन ऐं मंथली पेंशन, उनखे 31 जुलाई ते 15% कयो वियो आहे। 47% जो कट आहे ऐं उहो नोटिफिकेशन उन ॾींहुं शाम जो निकितो ऐं विथ इमीडिएट इफेक्ट इम्प्लीमेंट जो हुकुम हो। उन में हे वॾो हिकिड़ो नादिरी हुकुम हो, जीअं असां कंहिं बादशाह जा नौकर हुजूं। हीअ डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, हिते पार्लियामेंट्री सिस्टम आहे, हिते मुराद अली शाह जा मुलाज़िम कोन हुयूं, सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम। मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेका पाकिस्तान जे ग़रीब अवाम जे करे शहीद थी वई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फाही चढ़ी वियो, पर उन डिक्टेटर जे साम्हूं न झुकियो ऐं उन्हनि 73 जो आइन ॾिनो, जेको आइन असांजे मज़दूर ग़रीब मिसकिन खे तहफ़ुज़ थो ॾे, हुन जा बुनियादी हक़ खे तहफ़ुज़ थो ॾे। पर उन फाउंडर आइन जे फाउंडर जी पार्टी जी हुकूमत उन्हनि एॾो वॾो फ़ैसिलो करे ऐं हज़ारे लखे माण्हुनि खे रोड ते ॾिसण जे बावजूद बि निंड जी गोली खाई सुम्ही पिया आहिनि। ऐं पार्टी जो चेयरमैन डायरेक्शन थो ॾिए CM खे त भाई हे मां रोज़ु ॾिसां थो, रोज़ु ॿुधां थो इन एहतिजाज खे, ऐं हे छा मसइलो आहे पेंशन रिफॉर्म्स जो। CM पंहिंजे पार्टी जे चेयरमैन खे थो चए त असां अहिड़ो को फ़ैसिलो न कयो आहे। मुंहिंजा दोस्तो, पहिरियों नोटिफिकेशन आहे 1 नवंबर 2024 ऑन द रिकॉर्ड गुफ़्तगू आहे, असेंबली पास कयो आहे ऐं हे पार्टी जे चेयरमैन जे साम्हूं कूड़ थो वञे त असां न कयो आहे। 1 नवंबर 24 हिते जेके 1 जुलाई 24 खां पोइ जेके नौकिरी मां आया आहिनि, थोरो हथु मथे कजो, 1/7/24 खां पोइ जंहिंखे नौकिरी मिली केतिरा माण्हू नवां अपॉइंटी थिए CPST या को बि, इहे 1/7/24 खां पोइ अपॉइंटमेंट इन्हनि जे लाइ रूल आंदो वियो आहे। कंट्रीब्यूटरी पेंशन पॉलिसी जे नाले ते 10% पघार इन्हनि जे हर महीने कटिबी, हिकिड़े पूल में वेंदी, 12% गवर्नमेंट ॾींदी। जॾहिं इहे माण्हू रिटायर थींदा, इन्हनि जी का मंथली पेंशन कोन्हे, उहो जेतिरी हिकिड़ी ॻोथरी भरे